घोटकी मां ख़बर ॾींदा हलूं त पाक भारत जंग दौरान भारतीय ड्रोन हमले में शहीद थींदड़ मुख्तार अहमद लेगारी जी पहिरीं वरसी ॻोठ करीम बख़्श लेगारी में अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हाई वई। वरसी जी तक़रीब में सिंध जे सूबाई वज़ीर सनअत ऐं वापार जाम इकरामुल्लाह दारेजो, चेयरमैन ज़िले काउंसिल घोटकी बंगल खान महर, कर्नल ज़ीशान हैदर काज़मी, डिप्टी कमिश्नर घोटकी मंजूर अहमद कुंडरानी, SSP घोटकी मोहम्मद अनवर केतरान, असिस्टेंट कमिश्नर्स शहीद जे वारसन ऐं मुक़ामी अज़ीज़न वॾे अंग में शिरकत कई। तक़रीब खां अॻु सूबाई वज़ीर जाम इकरामुल्लाह दारेजो, कर्नल ज़ीशान हैदर काज़मी, डिप्टी कमिश्नर घोटकी मंजूर अहमद कुंडरानी ऐं ॿियनि मोअज़्ज़ीन शहीद मुख्तार अहमद लेगारी जे क़बर ते हाज़िरी ॾिनी, गुलनि जी चादर चाढ़े ऐं फाता ख़्वानी कई। तक़रीब दौरान शहीद जे ॿारनि में तोहफ़ा पिणु विराया विया। उन मौक़े ते सूबाई वज़ीर जाम इकरामुल्लाह खान दारेजो ख़िताब कंदे चयो त भारतीय जारियत दौरान शहीद थियल मुख्तार अहमद लेगारी खे ख़राजे अक़ीदत पेश करियूं था ऐं पाक फ़ौज जे इन्हनि जवाननि खे सलाम पेश करियूं था जिन दुश्मन जे गरूर खे मिटी में मिलाए छॾियो। हिन चयो त शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो पाकिस्तान खे एटमी ताक़त बणाए मुल्क खे महफ़ूज़ बणायो। चेयरमैन ज़िले काउंसिल बंगल खान महर ख़िताब कंदे चयो त शहादत जो अज़ीम रुतबो नसीब वारनि खे मिलंदो आहे ऐं शहीदनि जो रतु कॾहिं बि राएगा नथो वञे। कर्नल ज़ीशान हैदर काज़मी पंहिंजे ख़िताब में चयो त शहीद हमेशह ज़िंदा रहंदा आहिनि ऐं मुख्तार अहमद लेगारी जी क़ुर्बानी इन ॻाल्हि जो सबूत आहे त पाकिस्तान जो हर फ़र्द वतन जी दिफ़ा लाइ हर क़ुर्बानी ॾियण लाइ तयारु आहे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।